लिखियो आहे उन लाइ मां माज़रत थो कयां ऐं मुंहिंजी ग़लती आहे, मां मञां थो आइंदे लाइ ॿीहर न थींदो। रहीम जीअं त कुझु ॾींहं पहिरियां ॿ ॾींहं पहिरियां फ़ैद कोराई जंहिं पोस्ट कई हुई मौलाना फज़ल रहमान साहब जा जेके फ़ोटो बिगाड़े करे सोशल मीडिया ते हुन वायरल कया हुआ, जंहिंजो गुज़िरियल ॾींहुं JUI तालका मुर जे अमीर मौलाना मुफ़्ती अब्दुल रशीद बिरोई साहब, JUI तालका मुर सरपरस्त मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम कोराई साहब समेत जमायत जो वफ़द कल्ह एसरो साहब सां हुन मुलाक़ात कई हुई ऐं इन ते केस दाख़िल बि थियो हो। हे जेका गॾिजाणी थी आहे, हे जेके सॼी संगत, उहा ॻाल्हि कहिड़ी आहे, असुल मेन खे वठो न। संगत जी नालो ॿुधाए, मां फिलहाल में फ़ोटो खां ग़लती ॾियां। मुंहिंजो नालो फ़हद आहे ऐं मां अहिड़ियूं पोस्टूं कढां साईं जे बारे में न कंदुसि। साईं लाइ इज़त आहे, साईं असांजे लाइ मोज़िज़ आहे, वॾो आहे ऐं उलमा आहे वॾो, उन लाइ ग़लती थी आहे। मां माज़रत थो कयां ऐं मुंहिंजी ग़लती आहे, मां मञां थो आइंदे लाइ ॿीहर ग़लती न थींदी आहे, मां माज़रत थो कयां। रहीम जीअं त कुझु ॾींहं पहिरियां ॿ ॾींहं पहिरियां फ़ैद कोराई जंहिं पोस्ट कई हुई मौलाना फज़ल रहमान साहब जा जेके फ़ोटो बिगाड़े करे सोशल मीडिया ते हुन वायरल कया हुआ, जंहिंजो गुज़िरियल ॾींहुं JUI तालका मुर जे अमीर मौलाना मुफ़्ती अब्दुल रशीद बिरोई साहब, JUI तालका मुर सरपरस्त मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम कोराई साहब समेत जमायत जो वफ़द कल्ह एसरो साहब सां हुन मुलाक़ात कई हुई ऐं इन ते केस दाख़िल बि थियो हो। ऐं लेकिन उन जा जेके वॾा हुआ, उनजो वाल साहब या उन जा मामा जेके अॼु पाण बि हली करे अॼु मसइलो त आया आहिनि दफ़्तर में, हिन माज़रत बि कई आहे, इन खां ग़लती थी वई आहे। माण्हू चए थो त मौलाना फज़ल रहमान साहब मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, उनजी इज़त आहे, लेकिन कुझु ग़लति माण्हू जे सोबत में अची करे मां थोरो मूंखां ग़लती थी वई आहे ऐं अॻिते जे लाइ मां इहा का बि ग़लती न कंदुसि, जंहिंजी माज़रत खे JUI मसइलो क़बूलु कयो आहे। इनशाला अॻिते जे लाइ बि असां इहा उमेद ई रखूं था त इनशाला अॻिते जे लाइ का अहिड़ी ग़लती न कंदो। वॾी महिरबानी। لا إله إلا الله